बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, इरफान बुगी ऑफिशियल में भली कार। दोस्तों वरी जी चवंदा आहियूं, जेके नवां दोस्त आहिनि चैनल ते उनखे गुज़ारिश आहे त चैनल खे सब्सक्राइब कनि। असांजी कोशिशि हूंदी आहे त सियासी विलाग सां गॾोगॾु सिंध जा जेके मुख़्तलिफ़ रंग आहिनि, सकाफ़ती रंग आहिनि, ज़राअत जा रंग आहिनि, मुख़्तलिफ़ इलाइक़नि बाबति मालूमात आहे, माण्हुनि बाबति मालूमात आहे, सभु कुझु तव्हां ताईं पहुचाइजे। जेको कुझु सिंध में वहे वापरे थो तव्हांखे ॿुधायूं। अॼु असां मौजूदु आहियूं टंडो मोहम्मद ख़ान ज़िले जे इलाइक़े मोयालग। सूरजमुखी जो ही ख़ूबसूरत फ़सुलु असांजे बैकग्राउंड में तव्हांखे नज़र अचे पियो। ही न रुॻो अलाह ताला जी हिकु तमामु वॾी नेमत आहे, न रुॻो तमामु ख़ूबसूरत ही फ़सुलु आहे, पर तमामु काराइतो ऐं लाभाइतो फ़सुलु आहे। हिन फ़सुल खे अलाह ताला मुख़्तलिफ़ ख़ासियतुनि सां नवाज़ियो आहे। नओं जेको गुलु थींदो आहे उहो इनखे सूरजमुखी इन करे चयो वेंदो आहे जो हुनजो मुख सदाईं सिज तरफ़ हूंदो आहे। हाणे साम्हूं सिज आहे, तव्हां ॾिसी सघो था त जेके नवां फुटल गुल आहिनि उन्हनि जो रुख़ जेको आहे सिज तरफ़ आहे। हिन मां फ़सुल मां छा तयारु थिए थो, केतिरो काराइतो फ़सुलु आहे, हिते केतिरी एराज़ीअ ते पोखियो वञे थो, इन हवाले सां असांजो प्यारो प्रिय दोस्त आहे, सीनियर सहाफ़ी आहे काज़ी शम्स बांभण, पाण ज़मींदार बि आहे, हितां जो मक़ामी रहवासी बि आहे, हुन सां ॻाल्हि ॿोल कंदा। काज़ी साहिबु वॾी महिरबानी। थैंक यू इरफान भाउ, तव्हांजी महिरबानी। अच्छा, थोरो हिन फ़सुल जे बारे में ॿुधाइजो। सूरजमुखी नालो छो हुनजो इहो रखियो वियो आहे, केतिरो ई काराइतो आहे, ॿियूं कहिड़ियूं हुन जूं ख़ासियतूं, नुक़सान कहिड़ा आहिनि? साईं काफ़ी टाइम अॻे पाण वटि काफ़ी शदीद ही जेके इलाइक़ा असांजा पुठिते पियल हुआ जिते पाणी न हूंदो हो। ईअं सम्झो पाणी 6 माहो ईंदो, 3 माहो ईंदो, पोइ सारियुनि जा फ़सुलु थींदा, पोइ असां वटि चेट ॿियो न थींदो। जीअं हाणे असां वटि तूरियो बि लॻे थो, मुख़्तलिफ़ फ़सुलु, पोइ ही मुख़्तलिफ़ कंपनी तरफ़ां ऑस्ट्रेलिया मां ही ॿिजांदो हुयो, हाइसन 33 38 नाले सां हो। हाणे माशाल्लाह ॿियूं कंपनियूं बि खणी आयूं आहिनि, जेके 666 आहे, मुख़्तलिफ़ ॿिज अचनि था। हिन जो नालो सनफ्लावर आहे। ऐं हीउ जेको आहे बोसी बि फ़सुलु आहे, पाणी वारो बि आहे। अगरि पाणी आहे तॾहिं बि बहितर आहे, जे पाणी न आहे तॾहिं बि हीउ आराम सां जेको 100 ॾींहंनि में 100 ॾींहंनि में तक़रीबन तयारु थिए थो। हिन मां डालडा जेको पाण वापराईंदा आहियूं उहो हिन मां जा ठहे थो, कुकिंग आयल ऐं घी ॿई? जी जी, उन मां तयारु कयो वञे थो। हिन जो का नुक़सान वग़ैरह आहिनि? हिन जो नुक़सान को बि कोन्हे। ऐं अगरि हींअर त माशाल्लाह ॿिजनि जा रेट बि हाई अचनि था, ॿाहिरां एक्सपोर्ट इम्पोर्ट थियनि था, उन करे तमामु महांगा अचनि था। पर हूअं ही वरी बि फ़सुलु सुठो आहे। अॻे जिते कुझु बि न हूंदो, उन करे हिते ही फ़सुलु अहिड़े टाइम ते लहंदो जिते टाइम न हूंदो। अच्छा, हिन जी एवरेज फीमण केतिरी आहे? ऐं हिन जी एवरेज अगरि पाणी त मौजूदु आहे त ईअं सम्झो त 35 खां 40 मण बि लही सघे थो, पर हू ओवरऑल 20 मण 22 मण बग़ैर पाणीअ जे। फीमण घणो विकिरो थिए थो? सर मुख़्तलिफ़ रेट आहिनि, 6000 बि वञे थो, 7000 रुपया मण वञे थो, 8000, हर साल मुख़्तलिफ़ रेट बीहनि था हिननि जा। वॾी महिरबानी। काज़ी शम्स हितां जो मक़ामी रहवासी आहे, आबादगार आहे, हुनजी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी। संदसि चवणु आहे त हीउ तमामु लाभाइतो फ़सुलु आहे। 100 ॾींहंनि में ई तयारु थी वञे थो। फी एकड़ 20 मण खां वठी 40 मण ताईं पहुचे थो, ऐं 6000 खां 8000 9000 ताईं बि विकिरो थिए थो। मतिलबु त 100 ॾींहंनि में जेकॾहिं घटि में घटि बि लहे 20 मण फी एकड़ ते, त 1,20,000 रुपया आराम सां ठाहे थो। ज़ाहिर हुन मां ख़र्च बि निकिरंदा। तमामु लाभाइतो आहे। असांखे हीउ घणो करे बदीन, ठट्टो, टंडो मोहम्मद ख़ान, सिजावल, माना लाड़ वारा जेके ज़िला आहिनि जिते पाणी खोट आहे, उते पोखियल नज़र अचे थो। उत्तर सिंध जा जेके असांजा आबादगार आहिनि उन्हनि खे बि असां सलाह ॾींदासीं त हिन फ़सुल तरफ़ अचो, आज़माइशी बुनियादनि ते पोखे ॾिसो। मुख़्तलिफ़ जेके असां यूरिया भाण उनजी खोट जो शिकार थी वञूं था, ब्लैकमेल थी वञूं था, त हाणे थोरो नवाण तरफ़ अचिजे। हिन ब्लैकमेलिंग मां तव्हांखे सरकार न कढंदी, हिन ब्लैकमेलिंग मां तव्हां पाण ई निकिरी सघो था। तव्हांखे एफर्ट्स वठिणा आहिनि, तव्हांखे पंहिंजी सोच में जिदत आणणी आहे, जदीद बुनियादनि ते पंहिंजी ज़राअत खे खणी अचिणो आहे। सो तव्हां सभिनी दोस्तनि जी वॾी महिरबानी। उमेद है इमरान अली बुगे साहब खे असांजी ये काविश क़बूल पई हूंदी, जेको असांखे चवंदो आहे त भाउ कुझु नयूं शयूं कयो, रुॻो सियासी न कयो, माण्हुनि खे दोस्तनि खे नयूं शयूं बि ॾेखारियो। सो नई शइ कोन्हे का उतरा थी हिकिड़ो दोस्त आबादगार आहे, आबादगार बि प्री प्यारो दोस्त आहे। हाणे चए थो मूंखां वठो साईं, तव्हां वठो था, ॿुधायो साईं। साईं अहिड़ो जेके सूरजमुखी ॿुधा ॾिठोसीं, ॾाढे सिज जो रुख उते सूरजमुखी रुख आहे। असां वटि उत्तर सिंध में इहा पोख न पोखी वेंदी आहे, पर हाणे जेको आया आहियूं शमस बंबर साहब ॿुधायो त वॾी आमदनी आहे हिते। तंहिंजे करे हाणे कम त असां त कमंद रहूं था, फुटी वियो आहे कोन। तंहिंजे करे जेकॾहिं सूरजमुखी एतिरो रेट 100 ॾींहं में ॾिए थी, त
त पोइ ॿ पोखियूं हाणे इनशाला हितो बिज खणी वेंदासीं उत्तर सिंध में हिन खे सूरजमुखी उते आबाद कंदासीं इनशाला। मुश्ताक शाही लगारी साहब ऐलान करे छॾियो न, तव्हां वाइदो वठां था त बस तूं ॿिनि खे सलाह ॾींदो तो पाण शुरूआत कर न, पर पाणी चई ॾियां पोखियां थो। सो कमनि सां गॾु इंटर क्रॉपिंग में बि लॻी सघे थो, जीअं ॿिया फसल लगंदा आहिनि, विचोली सिंध में कणक बि लॻी वेंदी आहे या ॿिया फसल लगंदा आहिनि त हीअ बि लॻी सघे थो। सो तव्हां सभिनी दोस्तनि जी वॾी महिरबानी, पंहिंजे चैनल ऐं पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखंदो, सदाईं गॾु।